हिते त्याग करें, बाग बागीचा भी हिते त्याग, जन्नत भी हिते था, जहन्नम भी हिते था, जहन्नम भी खाली था। बताया फकीर हुयो, उससे आगे जी रात हुई, रात ने कोई बारा में अमक जैसे पत्र बताया थी, पागलों को टांडो कर लिया तो बाहर मारे, अच्छा से क्यों तो कुरान मांगो के बाहर जी से आगे जरूरत नहीं। बताया जो माँ गोठ में सदोरो पटुमा माँ ये न कोनो चुहा दब्याने भागा के तुम जाओ अमक जैसे पटो फलाना नमाजी है वो सवेरे उठना बाहर लागे जी हमारा आधी रात भैया कोई को नो चुहा सुनी पोए न भला टाडो के थोमे न नो तमग कावल में चेस भला जहन्नम टाडो खमिया तो बताए चुहा मां जहन्नम भी खाली आ टाडा है तो खिंदा इतने जगह ने क्यों के हुंदा और बागन की सूरत में बगुलन की सूरत में नारन की सूरत में और ने गिलमानन की सूरत में इतने जगह सा गुनाह के हुंदा के टाटन की सूरत में के बाह की सूरत में के बलाउन की सूरत में के विचुन की सूरत में जन्नत भी हिते त्याग करनी था जहन्नम भी हिते त्याग करनी तो आज मर दिया ये को रस्तो वठो जोर जी में दीना है फरिश्तन की इबादत गैर इख्तियारिया ये अल्लाह से फरमायो सब्बिहून अल-लैल वन-नहार ला यफ्तुरून कुरान तो फरमा फरिश्ता रात री अल्लाह की इबादत था कर जेके क़याम में त क़यामत क़याम में जेके रुकू में त क़यामत रुकू में जेके सजदे में त क़यामत सजदे में जेके हमदई तस्बीह में त क़यामत हमदई तस्बीह में ला यफ्तुरून कुरान तो फरमा फरिश्ता थक जनी कोंदा उनके कोई इख्तियार ना है कोई पंजे न समेनान पर इंसानों के रब इख्तियार दिनोआ ये जन्नत जो रस्तो था ये जहन्नम जो रस्तो था ये हिदायत जो रस्तो था ये ज़लालत जो रस्तो था ये ईमान जो रस्तो था ये शक जो रस्तो था ये इस्लाम जो रस्तो था ये कुफ्र जो रस्तो था हमें पंज मर्जी सा पंज इख्तियार संजे को रस्तो वठो माताओं का पूछा तो क्या खबर है तो जिना खराबा इनके खबर मुसलमान तो चौंदा दा जिना खराबा काफिर भी चौंदा दा जिना खराबा क्या खबर ना है तो कूड़ खराब शया क्या खबर ना है तो चोरी पराव हक खाना तमाम वडो गुनाह हुआ क्या खबर ना है तो नमाज न पढ़ो गुनाह हुआ क्या खबर ना है तो व्याज भरी शेना है सभी की खबर करा करा तवारे सदाओ हिंदुन जो मायू वाले जो मायू भीलन जो मायू क्या मर्द ते नजर पानी थन तो ये भी पजे मोते पोती दी जुआन पलाव दी जुआन ये बेंजी नजर सामने न पवे हालांकि ने हिंदुन जे माया मोरी जोगी जो वाइस तक कोन बुधवा कुरान मजीद जो हुकुम तेने कोन बुधवा पो भी वो समझे थी तब पर तो औरत जी इज्जत है बेपर्दगी सही ना है समझन तानी वे इख्तियार था तव्हांजी मर्ज़ी आ सॼो ॾींहुं होटल ते ड्रामाई फिल्मूं ॾिसो तव्हांजी मर्ज़ी आ सॼो ॾींहुं मस्जिद में नफ़िल पढ़ो तव्हांजी मर्ज़ी आ सॼो ॾींहुं घर में क़ुरान ॿुधो तव्हांजी मर्ज़ी आ सॼो ॾींहुं घर में मौसीक़ी राग ॿुधो तव्हांजी मर्ज़ी आ हलाल खाओ तव्हांजी मर्ज़ी आ हराम खाओ हाली तव्हां सां हिसाब न थींदा बाक़ी जॾहिं तव्हांजूं अखियूं बंदि थींदियूं अकेलो क़ब्र में तव्हांखे सुभाणे ईंदा मग मिटीअ जा मथां विझी ईंदा रब फरमा पोइ तव्हां सां हिसाब थींदा दुनिया दारुल अमल वल आखिरत दारुल जज़ा दुनिया अमल जो घर आहे बदले जो घर न आहे मरण खां पोइ बदिलो आहे मरण खां बाद अमल न आहे मता इहो सम्झो त नमाज़ ते न वेंदासीं
तो रब फरिश्तन के दागी दींदो तो मलो सुबह ते बदी वठी अचो मस्जिद में ये कोन थी मता ता समझो तो व्याज खाईंदासीं तो उते जो उते मोह कारो थी दींदो न बाबा मता ये समझो त नमाज़ पढ़ंदासीं त ॿाहिरि निकिरंदासीं त 5000 जो नोट मिलंदो न अञा ग़रीब घणा थींदा अञा मिसकीनी वधंदव जीअं रब ते वेझो ईंदो त इम्तिहान अञा घणा बाक़ी मरण खां बाद पोइ साईं वो मुनकर नकीर फरिश्ता नमाज़ी वठी ईंदा हिसाब जे लाइ जंहिंजा डोरीअ जेतिरा ॾंद नेरियूं ऐं साईं उन्हनि जूं अखियूं चवंदा बाबा हिसाब किताब ॾे त नमाज़ी चवंदो दाहूनी मूंखे छॾियो त मां टिप भरी नमाज़ पढ़ां नबी से भी एक मिसाल ॾिनो पाण फरमायूं 4 भाइर हुआ वो 4 भाइरनि मां हिकिड़ो भाउ मरे पियो वॾे भाउ खे जीअं त तूं मुंहिंजो वॾो भाउ यार मां तुंहिंजी पीउ जेतिरी इज़त कंदो हुयुसि तूं हुकुम कंदे त नमाज़ खे बि पोइते करे तुंहिंजे हुकुम जी तामील कंदो हुयुसि अदा जो मां मरां थो मरण खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे वॾे भाउ चयो त घबरा न तूं मरी वेंदे तुंहिंजे गुस्ल जो इंतज़ाम मां कंदुसि तुंहिंजे कफन जो इंतज़ाम मां कंदुसि तुंहिंजे खुशबू जो इंतज़ाम मां कंदुसि तोखे गुस्ल कराए कफन पाराए खुशबू लगाए कब्रिस्तान जे हवाले कंदुसि अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां यार मुंहिंजे वस में ई हुई आहे बसि एतिरो साथ ॾींदे आओ बसि वरी ॿिए नंबर भाउ खे जीअं त तूं मुंहिंजो ॿियो नंबर भाउ अॼु मां मरां थो मरण खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे ॿिए नंबर भाउ चयो त घबरा न तूं मरी वेंदे कुल्हे ते खणी कब्रिस्तान ताईं तोखे मां पहुचाईंदुसि तुंहिंजी क़ब्र बि मां खोटींदुसि तुंहिंजी सामी बि मां ठाहींदुसि तोखे क़ब्र में लाहींदुसि बि मां सामीअ में सुम्हारींदुसि बि मां वरी सिरूं ॾेई मिटीअ जा ॾुक भरे कोडर जा लपा भरे लतुनि सां लटे क़ब्र जो निशान ठाहे मोटी ईंदुसि अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां यार मुंहिंजे वस में ई हुई आहे बसि नबी से फरमाया वरी 3 नंबर भाउ खे चई अदा तूं मुंहिंजो नंढड़ो भाउ यार मां तुंहिंजो एतिरो ख़्यालु कोन कयो पर अॼु मां मरां थो मरण खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे उन नंढड़े भाउ चयो अदा घबरा न मरण खां बाद क़ब्र में बि क़यामत ताईं तोसां गॾु सुम्हंदुसि महशर जे मैदान में बि तुंहिंजो भाउ वेली हूंदुसि पुलसिरात जे वक़्त में बि तोसां कुल्लो कुल्ले सां मिलाए हलंदुसि अदा जेसि ताईं जन्नत में न पहुचंदे तेसि ताईं तुंहिंजो साथ कोन छॾींदुसि नबी से मिसाल ॾिनो मिसाल ॾेई करे नबी से फरमायो वॾो भाउ अथव तव्हांजो माल मिल्कियत दुनिया दौलत बंगला ये ज़मीनूं तव्हांजो वॾो भाउ अथव जेको कब्रिस्तान ते बि कोन हलंदो बंगलो भी ते जमीन भी ते पैसा भी ते नयूं डगियूं भी ते गाजू भी ते या हलंदियूं ये नयूं डगियूं कब्रिस्तान या गाड़ी मलाड में हिकिड़ो ज़मींदार हुयो उनजो जनाज़ो पढ़ायो 80 लाख जी पराठो गाड़ी हुयसि घर में एसी बंगले में एसी गाड़ीअ में एसी जॾहिं बि ज़मीन ते वेंदो त गाॾी त न हलंदो हो एॾो नाज़ुक हारनि खे कमदारनि खे बि गाॾीअ में विहारे सम्झाईंदो हो पर जॾहिं मरी वियो उनजो लाश निटर उस में पियो हो बंगलनि में एसियूं पियूं हलनि घरनि में एसियूं पियूं हलनि निटर उस में उनजो लाश पियो हो जनाज़े खां बाद उनजो लाश ई मज़दा गाॾी जंहिंमें पीढ़ीअ ते माल खणिबो आहे इन मज़दा गाॾी ते उनजो लाश खणी कब्रिस्तान ते पहुचायो नबी से फरमायो तुंहिंजो वॾो भाउ अथव जेको कब्रिस्तान ते बि कोन हलंदो वध में वध इहो वॾो भाउ जेको माल आहे इन मां गुस्ल जो इंतज़ाम कंदा कफन जो इंतज़ाम कंदा खुशबू जो इंतज़ाम कंदा किथे किथे त सदोरा पुट ओधर ते कफन वठी ईंदा त फसुल लहे त पोइ बाबे जा कफन जा पैसा ॾींदासीं
फरमायो ॿियो नंबर तव्हांजो भाउ तव्हांजो अहल अयाल अथव इहो तव्हांजो ॿियो नंबर भाउ अथव अहल अयाल में बि अधु त घर में मोकिलाईंदा अम्मा भी घर में मोकिलाईंदी न्याणी भी घर में रोई मोकिलाईंदी घरवारी भी घर जे दरवाजे ते रोई मोकिलाईंदी मासी नानी भी घर में मोकिलाईंदी चाची मामी भी घर में मोकिलाईंदी जनाज़े गाह ते भी कोन ईंदियूं बाक़ी पुट पुट हलंदा भाउर भाटा हलंदा मिट माइट दोस्त बाब कब्रिस्तान में हली करे उहे भी बेवफा थी मोटी ईंदा खट भी खसींदा बिस्तरो भी खसींदा 3 गज ज़मीन जा 9 गज कपड़े जा ॾेई कब्रिस्तान में दफन करे मिट्टीअ जा बुक भरे कोडर जा लपा भरे लतुनि सां लटे कब्र जो निशान ठाहे मोटी ईंदा नबी से फरमाए ॿई शयूं बेवफा अथव वयबका वाहिद हिकिड़ी शइ वफ़ादार अथव उहो तव्हांजो नेक अमल आहे नंढो भाउ उहो तव्हां सां वफ़ादारी कंदो फरमायो इहो नेक अमल तव्हां सां गॾु हूंदो जैसा तव्हां असां ताती हेॾी था कयूं जो निमाज़ जो टाइम थो थिए त होटल ते वेठा आहियूं चांहि पीअण जे लाइ निमाज़ जो टाइम थो थिए त क्रिकेट जे मैदान में बीठा आहियूं निमाज़ जो टाइम थो थिए त टच मोबाइल पिया था ॾिसूं परवाह ई कान्हे का पर नबी से फरमायो नेक अमल कब्र में भी तव्हां सां गॾु हूंदो महशर जे मैदान में भी तव्हांजो बाह बेली हूंदो पुरस्रात जे वक़्त में भी तव्हां सां कुलो कुले सां मिलाए हलंदो जेसि ताईं जन्नत में न पहुचंदो तेसि ताईं उहो नेक अमल तव्हांजो साथ न बाबा कब्र में कम नेकी हूंदी अॼु जेको हिते वेठा आहियूं न सुबुह गोॾी हिन वक़्त त इहो वेहणु फ़ाइदे वारो मतां तव्हां सम्झो त अॼाए वेठा इंशाअल्लाह हिन जो फ़ाइदो कब्र में थींदो या जेका टुटी फुटी निमाज़ पढ़ंदा हिन जो फ़ाइदो कब्र में थींदो आहे ही क़ुरान मजीद जो जेको दौर कयूं था इंशाअल्लाह कब्र में क़ुरान असांखे छॾींदो कोन हदीस में अचे थो जॾहिं इहे मुनकर नकीर फ़रिश्ता अचनि था अखियुनि खां अंधा कननि खां ॿोड़ा डोरीअ जेतिरा उन्हनि जा ॾंद लोही गुर्द उन्हनि जे हथनि में त क़ुरान मजीद हिन जे सीने मां बाग थो निकिरे हिन जे आॾो बि थो रहे मथां ही टिजी न वञे मुंहिंजो दोस्त ही थो चए मन अंत तूं केरु आहे क़ुरान थो चए अन सदीक़ का मां तुंहिंजो दोस्त आहियां यार मां त तोखे कोन थो सुञाणा क़ुरान थो चए आओ तुंहिंजो ॾोह कोन्हे को दुनिया में मुंहिंजी सूरत बि ही हाणे मुंहिंजी सूरत बि आहे मां उहो क़ुरान आहे जंहिंखे तूं पढ़ंदे ॿुधंदे तो दुनिया में मुंहिंजो साथ ॾिनो हाणे क़यामत ते मां क़ुरान कब्र में तुंहिंजो साथी आहे बड़ी हदीस में अचे थो क़ुरान कब्र मां निकिरे थो आसमाननि खे चीरे अल्लाह जे अर्श खे चंबड़ी थो पवे या अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आयो आहे उनजे लाइ जन्नत जो बिस्तरो खपे जन्नत जो बंगलो खपे अल्लाह क़ुरान जी सिफारिश क़बूल थो करे जन्नत जे बंगले जी चाबी भी खयूं पियो अचे जन्नत जो बिस्तरो भी खणी थो अचे वो बिस्तरो विछाए जन्नत जे बंगले जो दर खोले चेस तो नुम नुम ओ मुंहिंजा दोस्त हाणे सुम्ही पओ बेखुटको थी दुनिया में तो मुंहिंजो साथ ॾिनो हाणे क़यामत ते मां तुंहिंजो साथी सचो नबी से फरमान सचो सो बच्चन के भी कुरान पढ़ायो इंशाअल्लाह अगले नंबर तव्हांजी गुज़ारिश आहे त पंहिंजे बच्चन खे छॾियो मदरसे इंशाअल्लाह आलम थे हाफ़िज़ इंशाअल्लाह कंदा कोट जे कमाल कश्मीर बड़ो तमामु ग़रीब मिस्कीन चयूं हाणे असां पंहिंजे पेट जी कयूं या बच्चनि जी कयूं पोइ मदरसे में वञी बच्चा छॾियूं ख़ुदा जी कुदरत उन्हनि जा बच्चा चोटीअ जा हाल में हाफ़िज़ कारी थी आहे उहे ग़रीब मिस्कीन बरोज जंहिंजे घरनि खे लोड़ो बि कोन्हे जिथे वञ त घर घर में क़ुरान जा हाफ़िज़ क़ुरान जा तव्हां बि छॾियो बच्चा मदरसे इंशाअल्लाह हाल में थियनि हाफ़िज़ थियनि इंशाअल्लाह ॿिए नंबर ते हिननि मदरसनि जी ख़िदमत कयो हिननि मदरसनि जी ख़िदमत तव्हां ई असांखे करणी आहे तव्हांखे ख़बर आहे मौलाना फज़ल रहमान साहब लाड़काने में फरमायो त एजेंट्स मूंखे चयो मौलाना इमरान सां ठाव कट
न त मदरसे जो मोहतमिम तुझे खिलाफ थींदो, मस्जिद जो पेशमाम तुझे खिलाफ थींदो, मदरसे जो मुफ्ती तुझे खिलाफ थींदो। 500 अरब डॉलर आया अमेरिका का मौलविन के खरीदण जे लाइ, पर मौलाना फरमायो भली बुख भरम जी शलन वने शान, असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं, तव्हांजे पैसे ते मुंहिंजी जमायत थुक बि न। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने साहबा, जमीयत उलमा इस्लाम, कायद जमीयत इमाम इनकलाब हजरत मौलाना फजलुर रहमान, नारे तकबीर। तव्हांखे ख़बर आहे सब पैसा वठनि पिया, भले चेयरमैन घोटकी वारे खां पुछा ॾिसो, बरेली सब पैसा वठंदा हर महीने, उन्हनि जे लाइ वज़ीफ़ो ईंदो आहे। रबीउल अव्वल जे महीने में मिलाद जा पैसा वठंदा, इन्हनि झंडियुनि जा पैसा वठंदा, नात ख़्वान घुराईंदा, उन्हनि जा पैसा हुकूमत उन्हनि खे ॾींदी आहे। शिया हुकूमत खां पैसा वठंदा, स्टील जा आलम हुकूमत उन्हनि खे लॻाए पंहिंजे, बर्फ़ जा पैसा, शरबत जा पैसा, नंगर न्याज़ जा पैसा हुकूमत को वठंदा। पर वाहिद जमायत उलमा देवबंद जी जेके मदरसा भी पिनी करे पिया हलाइनि, वाइज़ ऐं जलसा भी पिनी करे पिया हलाइनि, ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जी बरकत इहा आहे। तव्हांखे ख़बर आहे पर साल वफ़ाक़ुल मदारिस में जन हाफ़िज़नि हिफ़्ज़ जो इम्तिहान ॾिनो, 72,000 उन्हनि जो तादाद हुयो, जिन में 13,000 न्याणियूं हुयूं। ऐं हिन साल वफ़ाक़ में जन हाफ़िज़नि हिफ़्ज़ में फार्म भरायो, 76,000 उन्हनि जो तादाद हुयो, 15,000 न्याणियूं हुयूं जेके मदरसा भी वधिया आहिनि, हाफ़िज़ जेके थिया आहिनि उहे बि वधिया आहिनि, न्याणियूं बि पर साल 13,000 ते हिन साल 15, माना 2,000 वधियूं नी। सुभान अल्लाह। असां तव्हांजे पैसे खे सजायो कयो, तव्हांजे पैसे खे विञायो न। सखर में हिकिड़ो वॾो जलसो बरेलियुनि जो, कराची जो हिन जो वॾो अॻवान आहे मुफ्ती, पंहिंजी जमात खे चई, अरे ज़ालिमो ये ख़त्मा बंदि कयो, ये 40 जुमारा बंदि कयो, देवबंदियुनि जे पैसनि मां आलिम पिया पैदा थियनि, हाफ़िज़ पिया पैदा थियनि, कारी पिया पैदा थियनि, मुफ्ती पिया पैदा थियनि। तव्हांजे पैसनि मां रुॻो ख़त्मनि खाइण वारा मुला पिया पैदा थियनि, यारीअ जो खीर पीअण वारा, हलवे खाइण वारा, हलवे खोर पिया पैदा थियनि। महिरबानी कयो 30 जुमारा बंदि कयो, इहे पैसा मदरसनि ते ख़र्च कयो। पर अल्हम्दुलिल्लाह उनजो कोई असर कोन थियो। बरेलियुनि चयो त असां 30 बंदि न कंदासीं, जुमारा बंदि न कंदासीं, यारीअ जो खीर बंदि न कंदासीं, असांखे हलवे खोर मुला खपनि ॿुधाए। नारे तकबीर, नारे तकबीर, सर तकब सर बुलंद, सर तकब सर बुलंद, उलमाए हक उलमाए देवबंद, जमीयत उलमा इस्लाम। जेके हाफ़िज़ था जी समझो सुभान अल्लाह। हाफ़िज़ जी दस्तार बंदी ते सिर्फ हिननि जा पीउ मां ख़ुशि न थियनि, पीउ मां त हिते छॾे विया, उस्ताद सिर्फ खुश न थे, मोहतमिम साहब सिर्फ खुश न थे, बल्कि जेके भी ते जमायती आया हो, जन जो भी इन मदरसे में ताउन आहे, इन खुशी में असां सब बराबर जो बराबर शरीक आहियूं। सुभान अल्लाह। क़यामत जे ॾींहुं इहो हाफ़िज़ अकेलो ईंदो छा जन्नत? न। ऐं असां अकेलो वञण ॾींदासीं? न। हदीस में जे तो हाफ़िज़ सिर्फ 10 माण्हू जन्नत में न वठी ईंदो, आलम सिर्फ 70 माण्हुनि खे जन्नत में न वठी ईंदो, बल्कि लातादाद 10 भाती त ख़ानदान जा हूंदा, 70 भाती त ख़ानदान जा हूंदा, जंहिंजे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो थी चुको हूंदो। अल्लाहु अकबर। लातादाद जन भी इन कुरान मजीद जे तालीम में ख़िदमत कई, इंशाअल्लाह तव्हां असां सब इन कुरान मजीद जे तालीम जे ख़िदमत जे सदके सभिनी हाफ़िज़नि सां गॾु जन्नत असांखे खुशी में शरीक आहियूं। इन नंबर ते गांव भरो मदरसनि जे लाइ इन मदरसनि खे आबाद आमीन। ख़त्म नबूवत जो मसलो भी हले थो। असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी आख़िरी नबी, नबी से बाद को नबी न थींदो। जेको नबूवत जी दावा करे दज्जाल आहे,
यो कज़्ज़ाब आयो वाजिबुल क़त्ल तने करे हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि फरमायो ख़त्म नबूवत जो मसलो एडो वाज़े मसलो आ जो हिन वक्त जे के नबूवत जी दावा करे ऐं मुसलमान उन खां दलील पुछा करे त यो दलील पुछा करण वारो भी काफ़िर थी वेंदो। हज़रत सैयद रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा अफ़सोस सद अफ़सोस उन मुसलमाननि ते जो मिर्ज़ा गुलाम नबूवत जी दावा कई जो उन सां मुनाज़रा शुरू कयो मुंडी लाए छॾनि सां फितनो ही ख़त्म थी वञे। कादियाननि सां मुनाज़रा कबा जा उन्हनि सां बास मुबाहिज़ो कबो उनजी मुंडी लाए भी ये ख़ालिद फैसल पेशावर जी अदालत में फ़ैसिलो सब तो सुभान अल्लाह ख़त्म नबूवत जो जलसे में माण्हू शहीद तो थे उन जो जब मौलाना मोहम्मद अमीन कारवी रहमतुल्लाह अलैहि वॾो आलिम हुयो मुनाज़िर इस्लाम साईं बेगवारा में शहरी में दौरो पढ़िया मां भी 15 ॾींहं मेयर में गैर मुख़लिद जे बारे में उन दौरो पढ़ियो उन हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे उकाड़ा में कादियान जो हिकिड़ो ॻोठु असां उते जलसो रखियोसीं ख़त्म नबूवत कादियानी जलसो करण न पिया ज़मींदार हुया थाने ते मुननि जी पई हले उन इलाइक़े में हिकिड़ो धाड़ेल हुयो नूरो छा नालो नूरो धाड़ेल मौलाना फरमायो असां नूरे धाड़ेल खे न्यापियो ॾिनोसीं नूरा सॼी ज़िंदगी ॾोह जा कम कया अथई भला हिकिड़ो सवाब जो भी कम कर ख़त्म नबूवत जो जलसो आहे कादियानी असांखे जलसो करो नथा बाबा नूरे खे गैरत अचे सब तो सुभान नूरो रात जो हथियार कादियानी जे दर ते वञी बीठो खबरदार सुभाणे जेको मुल्लनि जो जलसो आहे ख़त्म नबूवत जो इहो मुल्लनि जो जलसो न आहे इहो नूर जो जलसो आहे जेकॾहिं हिन जलसे में रुकावट बणिया हो माण्हू माण्हू धरंदो सा जो 2 महीना तव्हांजे घर मां दूहो न ईंदो वाह नूरा वाह सब चो वाह नूरा वाह सोदरन की हुकुम वठे धारा नारे तकबीर ताजदार ख़त्म नबूवत तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत मिर्ज़ा कुत्ते दे कादियानी कुत्ते दे ख़त्म नबूवत के मुनकर कुत्तन दे ताजदार ख़त्म नबूवत नारे तकबीर दाने के तो मावाइज़ में मौलवी के चोनो आते ही जे के वाइज़ बुधण जे ला बेचारा बेनमाज़ी बिना ॾाढ़ी वारा चंदा इन्हनि जी खे भी हकार सां न सदा कयो खुदा जी ज़ात जो कसम कॾहिं कॾहिं बिना ॾाढ़ी वारो घर भाड़ा कम वठंदो आहे जो मौलवी हाफ़िज़ पीर भी उहे कम न करे सघिया माता खां पुछां थो ख़ालिद फैसल केरु हुयो उनजे चेहरे ते त ॾाढ़ी भी कान हुई पर अहिड़ो रब उन खां कमु वरितो जो हिते जेकॾहिं अची वञे त असां हुनजे हथ में चपल खे पोसा सॼी दुनिया में उनजो नालो चमकी वियो ही जेके सिपाही रोडनि ते बीठा आहिनि जलसे जी हिफ़ाज़त जे लाइ बीठा आहिनि इन्हनि सिपाहियुनि खे बि हकार जी नज़र सां न ॾिसो कॾहिं कॾहिं रब सिपाहियुनि खां अहिड़ा कम वठंदो आहे जो पीर ने बुज़ुर्गनि खां बि उहे कम न वरितई मां तव्हां खां पुछां थो मुमताज़ क़ादरी केरु हो सिपाही हो नबी जे इज़्ज़त गैरत अची वियसि गवर्नर के बस तो है जान वने तो वने बच्चा वनन तो वनन नबी को वधी को कोई कोने दादी मर्जी दाड़े लग का कम वठे मौलाना नबी फरमायो जलसो थियो असा खुलेआम कादियान जा कायद बयान किया नबी से जो शान कुछ वक्त का बाद वो नूर आयो मथे ते पटको दाढ़ी तस्बीहत में जे तबरी जमात माण्हू मोटंदो आहे तब्दीली हूंदी आहे सलाम वराए अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मां पुछा कि मां केर नूर जो हाणे तव्हां छो सुञाणंदो तव्हांजा जलसा थी विया तव्हां वॾे जोश सां तकरीर बि कई भत बि अकेले सां खाधा जॾहिं जलसो न पियो थिए त चओ पिया त नूरो काथे आहे ऐं हाणे नूर खे सुञाणो ई कोन था अच्छा तूं नूरो आहे इसे आओ मां नूरो अदा नूरायत में तब्दीली कीअं आई नूर जे अखियुनि में ख़ुशी में पाणी अची वियो
कि मौलाना ॿियो तमां कुझु कोन कयो, मां त सिर्फ़ु नबी जी इज़्ज़त जे लाइ ख़त्म नबूवत जे लाइ सिर्फ़ु ज़ुबान हलायमि। कादियान के धमकी ॾिनमि त इहो ख़त्म नबूवत जो जलसो मौलवियुनि जो जलसो न आयो, नूरे जो जलसो आहे, रुकावट बॻाओ मां न छॾींदोसां। अल्लाह खे मुंहिंजी अदा एॾी वॻी वई जो उन राति ख्वाब में मूंखे मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब। नबी से पेशानी ते बुसो ॾेई करे फरमायो, पुट नूरा तो मां मोहम्मद जी दिल ख़ुश करे छॾी, मां मोहम्मद तो खां ॾाढो ख़ुशि आहियां। चई मौलाना सुबुह जो मां उथां त ईअं पियो सम्झां जो उॾां थो ज़मीन जे मथां। जेके भी जिस्मानी रूहानी बीमारियूं गुनाह निफाक जो हथ सां कयो मुंहिंजे सीने में ॿाहिरि कढा, बस रोई वञी मस्जिद में किरियुमि, रब खे चवंदी या अल्लाह अॼु मां जंगल जी ज़िंदगी खां तौबा थो कयां, हाणे पूरी ज़िंदगी तुंहिंजे महबूब जे सुन्नत जे मुताबिक़ गुज़ारींदुसि, तुंहिंजे महबूब जे ख़त्म नबूवत जो दिफ़ा। हाणे हिते वञी पहुता नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, अज़मते मुस्तफा, नारे तकबीर। मौलाना अब्दुल्ला दरखास्ती रहमतुल्लाह अलैह उन बयान कयो कि मां मदीने पाक वियुसि, पोइ साईं जे रोज़े मुबारक ते सलाम पढ़ी, रात जो वञी सुतुसि, ख्वाब में नबी से जी ज़ियारत नसीब थी। नबी से फरमायो मौली अब्दुल्ला पाकिस्तान में मुंहिंजो हिकिड़ो बचड़ो रही तो सैयद अताउल्लाह शाह बुखारी जेको ख़त्म नबूवत जो कम थो करे, मां मोहम्मद जा सलाम चइजासि, ॾाढो मां मोहम्मद ख़ुशि आहियां। मौलाना अब्दुल्ला क़बूल करे हाफ़िज़ हदीस हो। मौलाना फरमाए तो मां जीअं जो पाकिस्तान आयुसि, खानपुर न विसिधो मुल्तान, हज़रत सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जे हथनि खे बोसो ॾेई करे चयुमि साईं मुबारक हुजेव, साईं जन तव्हांजे सलाम मोकिलिया आहिनि। हज़रत अताउल्लाह शाह बुखारी जे अखियुनि में ख़ुशी में पाणी अची वियो। चई मौलाना साईं जन मुंहिंजो नालो वरितो, मां चयोमां हा साईं तव्हांजो त नालो वरितो, पर पाकिस्तान जो भी नालो वरितो त पाकिस्तान में मुंहिंजो हिकिड़ो बचड़ो रही थो सैयद अताउल्लाह शाह बुखारी जेको ख़त्म नबूवत जो कम थो करे, मां मोहम्मद ॾाढो ख़ुशि आहियां, मुंहिंजा सलाम चइजा। पाकिस्तान भी असांखे तोहफ़े में मिलियो अथव, हिन जो क़दुरु कयो। पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिंजे आईन में लिखियलु आहे त हिते को भी कानून क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ न थींदो। ऐं इहा जंग केरु पियो लड़े? या जमीयत उलमा इस्लाम जा आलम। तंहिंजे करे हिन वक़्त में सभ खां वॾे में वॾो मक़ाम इन नाल मिलियो, सम्झ? मुदरस ठीकु आहे, भलो कमु आहे, तबलीग भलो कमु आहे, ख़त्म नबूवत जेको कमु कंदा उहे बि भलो कमु कंदा, अज़मत सहाबा जे नाले सां जेके कमु कनि पिया भलो पिया कमु। पर हीउ जेको असेंबली में वेही करे क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ को ग़लति क़ानून नथा ॾियनि, वॾे में वॾो जिहाद ॾियनि, सॼो वाइदो कयो त इन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदासीं, इन्हनि जा हथ मज़बूत कंदासीं। बाबा जेकॾहिं कानून उते पास थी वञे त जलसा न थियनि, बंदि पइजी वञे त तव्हां छा कंदा? जेकॾहिं जलसो कंदो त पाकिस्तान जे आईन जे ख़िलाफ़ गद्दारी जो केस हणी जेल में, कानून पास थी वञे त मदरसा बंदि थियनि, पोइ तव्हां छा करे सघंदव? कानून पास थी वञे त मस्जिद में आज़ान न अचे लाउड ते, पाड़े वारनि जी निंड थी फिटे, पोइ तव्हां छा करे सघंदव? कानून पास थी वञे त ॾाढी न रखो, पोइ तव्हां छा करे सघंदव? कानून पास थी वञे त औरत बुर्को न पाए, पोइ तव्हां छा कंदव? बाबा 72 साल असांजा आलिम इन आईन खे त महफ़ूज़ कंदा आया आहिनि या न? इमरान जे मां खे ताक़त न आहे, जनरल बाजे जे पीउ खे ताक़त न आहे जो क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ को कानून पास। नारे तकबीर, नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, इमाम इनकिलाब हजरत मौलाना फजलुर रहमान, उलमाए हक, उलमाए देवबंद, नारे तकबीर। मौलाना जो सॾु थियो आहे 26 मार्च
खबर पई थे यार इन जे लाइ तयार आयो वाइदो के तो इंशाल्लाह जिहाद जी नीयत सां थी अपने नबूवत जी हिफाज़त जे लाइ साहब आल बैत जे नामूस जी हिफाज़त जे लाइ मस्जिद मदरसे जी हिफाज़त जे लाइ पंहिंजे मुल्क जी हिफाज़त जे लाइ मुल्क यहूद ने कादियान जो मुल्क नाई मोहम्मद मुस्तफ़ा जे गुलाम लोलो पे वने हज ते रुकावन जैसा समझ गया हूं तो हज ते ये भी पाकिस्तान के यहूद ने कादियान जी कॉलोनी पे बना इन दिले के तो शायद मौलवी मर गया मुसलमान मर गया मुसलमान जिंदा अजब के तो इंशाल्लाह 26 मार्च को अग में पाजा कमकार उकुलाए बाकी दी तैयारी करे उते पहुंचना बता ता समझो तो मरदा न बाबा मौलाना फजल रहमान साहब फरमायो मायने साली कानूनी आई आईनी जंग लड़ंदस जो हिनन के मां जी थन याद मुफ्ती महमूद जो पुत्र मुफ्ती महमूद साहब फरमायो हज़ारे मुसलमान खत्म नबूवत जे मसले ते शहीद थी जेल में असा जो हाल में वया पर मसलो हल न पियो थे जब असा असेंबली में वियासीं त के थप्पड़ भी न लगी के रंड भी न आई खत्म नबूवत जो मसलो हल थियो मुफ्ती साहब फरमाइदो आहे रोड ते थाने जे सामो कोर्ट जे सामो फौजी छावनी जे सामो जनरल जे सामो तवा नारो हणंदो कादियानी काफरा के जुरत न थींदी तवा के केरो हथ नारे तकबीर हजरत मौलाना मुफ्ती महमूद हजरत मौलाना मुफ्ती महमूद हजरत मौलाना फजलुर रहमान तहफ़्फ़ुज़ खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत इंशाल्लाह साईं इंसान कानूनी जंग रहा के भी तकलीफ नहीं बाकी कुर्बानी तो है महीनों बुरानो पे पनो दराना नहीं बमहीना करे वरी गा मरी बाबा उम्मीदवार मरी दा से भी कम हलंदा नहीं घर हलंदो नहीं ये के मर गया सी इंशाल्लाह पोइ कम पे हलंदा हमेशा जे ला सुरखरू थी ना नबी से क़यामत जदी मयार जन मुझी इज्जत जो मसलो खत्म नबूवत जो मसलो तो दुकान भी बंद न कर तो के कम जो फिक्र हो तो लाबारो केर कब फसल मुझो रली वींदो मुझी इज्जत को मुझे खत्म नबूवत को वधी तो के दुकान के बिन प्यारी तो के लाबारो प्यारो नबी से या मयार जन तो पूछा बचा वो तो हगा भई है दुआ के अल्लाह सा के नबी से मयार को बचाए अल्लाह ताला क़यामत जे दी तवई असा के पंजे महबूब जे आलो सुन हजरत सईद नबीउल्लाह